तेहरान मुसागत स्टूडियोज़ में मौजूद हैं सीनियर सहाफ़ी GM जमाली साहब। जमाली साहब, अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। नाज़रीन, अॼु जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे मिली वियो आहे अदालतुनि ऐं गॾोगॾु पंजाब हुकूमत बि उन्हनि खे ॾेई छॾियो आहे वॾो रिलीफ। ऐं ॿिए तरफ़ जेको काल्होको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आहे, आम शहरनि जा ट्रायल्स फ़ौजी अदालतुनि थियण ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो आयो आहे, इहो समूरो मामिलो केतिरो डेवलप थी सघे थो, इन ते बि ॻाल्हि कंदासीं। पर इहे इन्हनि तमामु इशूज़ ते ॻाल्हाइण खां अॻु हिकु अफ़सोसनाक ख़बरूं जेके हिन वक़्तु हली रहियूं आहिनि, जेका इसराइल में फ़लस्तीन में सूरत हाल आहे, उन ते असीं ॻाल्हाईंदासीं। त इसराइल पारां उते नसलकुशी अञा ताईं रुकिजी न सघी आहे। तव्हां सां इहो शेयर कंदी हलां त गुज़िरियल 24 कलाकनि में 400 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थिया आहिनि ऐं हुननि पारां इहो ॼाणायो बि वञे थो त 7-8 अक्टूबर खां पोइ उते जेका सूरत हाल रही आहे उहा बयानु करणु तमामु मुश्किल आहे, छो त हर तरफ़ हुननि खे लाशूं ई लाशूं नज़र अचनि थियूं ऐं गॾोगॾु घणो तादादु जेको आहे नाज़रीन, यानी तव्हांखे मां स्पेसिफिकली नंबर बि जेकॾहिं कोट कंदी हलां त 2000 खां वधी वियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ॿारनि जो। त इन ते असीं ॻाल्हाईंदासीं त छा आलमी बिरादरी मज़लूम फ़लस्तीननि ते इसराइली हमला रोकण में बाक़ाइदा तौर ते नाकाम थी चुकी आहे ऐं पोइ ॿियनि इशूज़ जी तरफ़ वधो। जमाली साहब, छा चवंदा आहिनि एॾी अफ़सोसनाक सूरत हाल ते? ॾिसो, इसराइल त मां सम्झां थो हिन वक़्तु हिकिड़ो छिड़बाग गुंडो जेके बदमाश चइजे उहो बणिजी वियो आहे ऐं जेको न त जंगी क़वानीन जी पासदारी करे रहियो आहे, न उन में इंसानियत नज़र अची रही आहे। जंहिं तरीक़े सां बिला तफ़रीक़ हू अस्पतालनि खे बमनि जो निशानो पियो बणाए, माण्हुनि जे आम माण्हुनि जे घरनि खे बमनि जो निशानो पियो बणाए, पूरा शहर हुन उजाड़े छॾिया आहिनि ऐं बदकिस्मती सां उनखे कुझु चवण वारो साम्हूं असांखे नज़र न अची रहियो आहे। गुज़िरियल 60-70 साल खां जेको दुनिया जे ज़मीन ते चौधरी बणियल आहे अमेरिका, ऐं उनखां अॻु जेको बरतानिया, अॼु वरी फ्रांस बि जेको आहे इसराइल जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। मसइलो इहो आहे त जेसिताणी जेसिताणी मुस्लमान हिकु जॻह ते जमा न थींदा, जेसिताणी मुस्लमान पाण में इतिहाद ऐं एको पैदा न कंदा, तेसिताणी इहे जेके इस्लाम दुश्मन क़ुवतूं आहिनि इन्हनि जो मुक़ाबिलो अकेले सिर्फ़ु नथो करे सघिजे। बदकिस्मती सां असांजा जेके मुस्लमान मुल्क आहिनि उहे इन पूरे मामले में छो जो उहे पंहिंजी सोचे रहिया आहिनि त ज़ाहिर आहे कंहिं बि मुस्लमान मुल्क जो दिफ़ाई निज़ाम एतिरो मज़बूत न आहे सवाइ पाकिस्तान जे, जंहिं वटि हिकिड़ी वॾी फ़ौज ऐं एटम बम जी सलाहियत मौजूदु आहे। असां वटि पंहिंजा मिज़ाइल्स आहिनि, असां वटि पंहिंजी टेक्नोलॉजीज़ आहिनि। कंहिं ॿिए इस्लामी मुल्क में इन क़िस्म जी दिफ़ाई क़ुवत कान्हे ऐं उहो हमेशह पंहिंजी दिफ़ा जे लाइ बि इन्हनि काफ़रनि खे, यहूदियुनि खे जेको आहे पंहिंजी सरज़मीन ते घुराईंदा आहिनि त अची असांजो दिफ़ा कयो। त ज़ाहिर आहे उहो इन पोज़ीशन में न आहिनि जो खुली करे जेको आहे उहो इन्हनि मुल्कनि सां मुआहदो अटकाए सघनि। हा, इहो थी बिल्कुलु सघे थो त जेकॾहिं पाकिस्तान समेत दुनिया जा जेके बि इस्लामी मुल्क आहिनि उहे जेकॾहिं हिकु पेज ते अची वञनि, छो जो अल्टीमेटली टेक्नोलॉजी पंहिंजी जाइ ते भले अमेरिका उन सां गॾु आहे, बरतानिया ऐं फ्रांस आहे, पर जंहिं ख़िते में इसराइल वाक़िअ आहे उनजे चारो तरफ़ अरब कंट्रीज़ आहिनि ऐं यानी कि मुस्लमान कंट्रीज़ आहिनि। जेकॾहिं हिकु पेज ते अची वञनि त मां सम्झां थो त इन में असां काफ़ी हद ताईं मज़लूम फ़लस्तीन जी मदद बि करे था सघूं ऐं इसराइल जी जेकी इहा गुंडागर्दी ऐं बदमाशी हली रही आहे उन जो बि मुंहुं तोड़ जवाबु ॾेई सघूं था। पर बदकिस्मती सां छो जो असांजा के बि मुस्लमान मुल्क ॻाल्हियूं त कंदा, बयानबाज़ी त कंदा, दावा त कंदा, पर प्रैक्टिकली जेको आहे असांखे कंहिं बि जॻह तां इहो नज़र न अची रहियो आहे त कोई इस्लामी मुल्क अॻियां अचे ऐं उहो अची इन मामले में फ़लस्तीन जे मासूमनि जी मदद लाइ क़दम वधाए। ज़मीनी हक़ीक़त इहा ई आहे त एड त ज़ाहिर आहे उहो वई आहे, पर ज़ाहिर आहे ॾिसो वरी इन ॿियनि मुल्कनि जे मुक़ाबले में पाकिस्तान छो जो इकनॉमी तौर ते कमज़ोर आहे। पाकिस्तान जेकॾहिं दिफ़ाई सलाहियत रखे थो त पाकिस्तान इकनॉमी तौर ते एतिरो कमज़ोर आहे जो उहो वरी इहो रिस्क खणी कान थो सघे, छो जो ज़ाहिर आहे असां ऑलरेडी वर्ल्ड बैंक IMF जे कर्ज़नि में जकड़ियल आहियूं ऐं उहे सभु कर्ज़ जेके आहिनि उहे वरी अल्टीमेटली उहे नॉन मुस्लिम, त असां सां पाकिस्तान सां वरी इकनॉमी जा अहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि त जेकॾहिं असां इन जंग में वञण जी कोशिशि कयूं था त वरी पोइ असांजे लाइ प्रॉब्लम्स क्रिएट था थियनि। त ज़ाहिर आहे हर मुल्कनि जा हिकिड़ा पंहिंजा प्रॉब्लम्स आहिनि।
इन करे मूं चयो त जेसिताईं सभु इस्लामी मुल्क पेश थिए न ईंदा त जेकॾहिं कंहिंजी दिफ़ा मज़बूत आहे त उन खां उनजो बेनिफिट वरितो हुजे, पोइ वरी उनखे इकनॉमी सपोर्ट ॾिजे, माली सपोर्ट ॾिजे। पर हिते असांखे बज़ाहिर इहो नज़र न अची रहियो आहे त कोई बि इस्लामी ॿिया जेके असांजा मुल्क आहिनि उहे हिक पेज ते अची एटलीस्ट को फ़ैसिलो करे सघनि। अञा ताईं हिननि में असांखे उहा सलाहियत नज़र न अची रही आहे। जीअं पहिरें ज़माने में जेके मुस्लमान हुक्मरान हूंदा उन्हनि जी विल हूंदी हुई त असांखे मुस्लमान भाइरनि जी मदद करणी आहे। ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि आहे त मुस्लमान जेको आहे हिकु जिस्म जे मानंद आहिनि। बदकिस्मती सां जेको आहे उन हदीस ते मुस्लमान अमल कान करे रहिया आहिनि, इहो सम्झी न रहिया आहिनि त असां दुनिया में जिते बि मुस्लमान रहे थो उहो हिकु जिस्म जे मानंद आहिनि। त असां में उहो सोच, उहो तसवुर ख़तमु थियल आहे। त इन करे जेको आहे हर मुल्क पंहिंजी पंहिंजी लेवल ते हल्को फुल्को मज़रती बयान त जारी करे थो, पर प्रैक्टिकली जेकॾहिं तव्हां ज़मीनी हक़ाइक़ जी ॻाल्हि कयूं त को ख़ौफ़ जे मारे ऐं को पंहिंजी इकोनॉमी खे ॾिसंदे, को पंहिंजी दिफ़ाई सलाहियत जे न हुजण खे ॾिसंदे करे अॻिते कान थो वधे ऐं चए त जेको आहे ठीकु आहे। जीअं खुलेआम जेको आहे अमेरिका ऐलान कयो त असां इसराइल सां गॾु आहियूं, बर्तानिया कयो, फ्रांस कयो, अहिड़े तरीक़े सां असांखे मुस्लिम कंट्रीज़ में नज़र बिल्कुलु सही तव्हां इहो दुरुस्त पॉइंट आउट कयो त जेको सेंस ऑफ अर्जेंसी तमामु मुस्लमान मुल्कनि में नज़र अचणु घुरिजे। हिन वक़्तु जेका फ़लस्तीन में सूरत हाल लॻी पई आहे, जीअं कल्ह बि असीं प्रोग्राम में ॻाल्हि कईसीं त सभ खां वधीक वल्नरेबल औरतूं ऐं ॿार आहिनि उते, ऐं 2000 जो ही केतिरो न वॾो अंक आहे जेके ॿार उते शहीद थिया आहिनि। ऐं ॾाढी बहरहाल अफ़सोसनाक जेके वीडियोज़ ऐं इमेजिस अचनि था उहे इंतिहाई जेके आहिनि डिस्टर्बिंग आहिनि। सो बहरहाल प्रोग्राम में अॻिते वधूं था ऐं दुआ कयूं था त फ़लस्तीन सां भलाई थिए ऐं हिन वक़्तु जेका उते सूरत हाल आहे त का उन में थधाइप जेको आहे अचे, मुस्लमान मुल्क बि अॻिते रहनि फ़लस्तीन खे सपोर्ट करण जे हवाले सां। जमाली साहब ॻाल्हि कंदासीं त अॻूणे वज़ीर आज़म जंहिंजी कल्ह असीं प्रोग्राम में गुफ़्तगू कयूं पिया त हुननि हिकु धुआंधार एंट्री पाकिस्तान में ॾिनी पंहिंजी जलसे खां वठी करे अदालतुनि ताईं, ईअं चइजे जेकॾहिं, छो त अॼु अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ एहतसाब अदालत में पेश थियो ऐं गॾोगॾु नवाज़ शरीफ़ जी वापसी ते मुख़्तलिफ़ सियासी पार्टीज़ जो जेको रिएक्शन आहे उन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर उनखां अॻु में जेको अॼु जी सूरत हाल आहे हू हिकु त एहतसाब अदालत में पेश थिया ऐं ॿिए तरफ़ हुननि खे मिली वियो आहे पंजाब हुकूमत जे तरफ़ां बि वॾो रिलीफ त अल अज़ीज़िया रेफरेंस में हुननि खे जेका सज़ा हुई उहा मुअतल थी वई आहे। त जमाली साहब, हिकु त उन्हनि जी वापसी खे इहो ॼाणायो बि वञे पियो काफ़ी हद ताईं तजिया निगार हुजनि या मुख़्तलिफ़ एनालिस्ट आहिनि जेके हू चवनि था त छा सवाल चऊं, तजियो चऊं त वापसी इक़्तिदार में वापसी लॻी पई हिननि जी, त छा वाक़ई में अहिड़ो कुझु आहे तव्हांजे सोर्सिस या इंफॉर्मेशन जे मुताबिक़ या एनालिसिस जी मुताबिक़? अल्टरनेट तव्हांखे ॿियो को नज़र अची रहियो आहे पाकिस्तान में? तमामु तव्हां इन जो न हिकिड़ो स्ट्रेट फॉर्वड जवाबु ॾेई छॾियो। बेसिकली मूंखे इहो टीवी चैनल्स ते हले थो त पंजाब हुकूमत जे तरफ़ां रिलीफ, पर सज़ा जेको आहे उनखे अदालत ॾिनी त अदालत ई उनखे रिलीफ ॾेई सघे थी। सज़ा खे अदालत जेको आहे करार ॾेई सघे थी। पंजाब हुकूमत अदालत त न आहे जो उनखे इन क़िस्म जो को रिलीफ ॾेई सघे। बहरहाल ठीकु आहे, जेको आहे टिकर हलनि था, चूरनि जेको आहे खपाइजे थो टीवी चैनलनि ते, भले खपाइजे, पर इहो इंसाफ़ जे लाइ मां सम्झां थो बहितर न आहे। जेको तरीक़ेकार आहे, ॾिसो जीअं असां कल्ह बि चयोसीं त इन में को शक न आहे त अदालत हुन सां ज़्यादती कई हुई। जंहिं केस में जेकी सज़ा बणिजे पई उहा बणिजे न पई जेकी उनखे ॾिनी वई हुई, जेकी मेरिट जी ॻाल्हि आहे। पर जेको तरीक़ेकार आहे हिन वक़्तु अदालत जो, छो जो असां अञा उन अदालती निज़ाम जो सत्यानाश करे रहिया आहियूं, उन ॿेड़ो गर्क करे रहिया आहियूं त भई हिकिड़ी ग़लती थी आहे, पर ग़लती खे सुधारण जे लाइ प्रोसीजर त प्रॉपर एडॉप्ट कयो वञे न। यानी बादशाह सलामत जीअं अदालत में वञे थो ऐं उनखे जेको आहे रिलीफ मिलंदो थो वञे न, ईअं थियणु न घुरिजे। छो जो बहरहाल उहो हिकिड़ो सज़ा याफ़्ता हो, जीअं हाणे हलियो त इन जी सज़ा जेको आहे मुअतल थी वई त ठीकु आहे, इहो अदालत जो कमु आहे। पर इन में छो जो हिकिड़ी कन्फ्यूजन हली रही त पंजाब हुकूमत इहा सज़ा ख़तमु करे छॾी आहे, त इहो वॾी, मां त पाण सरप्राइज़ हुउसि त पंजाब हुकूमत सज़ा ख़तमु करे सगे थी। पंजाब हुकूमत आहे छा इन शइ में को बि किरदार न आहे सज़ा मुअतल कराइण में या फैसिलिटेट करण में? कराइण इन में फ़र्क़ु आहे। पंजाब हुकूमत सज़ा ख़तमु करे छॾी, इन में फ़र्क़ु आहे। सज़ा काई बि हुजे ॾींदी बि अदालत आहे, ख़तम बि अदालत कंदी आहे, मुअतल बि अदालत कंदी आहे न। पर बहरहाल जेको तरीक़ेकार नवाज़ शरीफ़ साहब खां हींअर अदालतुनि जो रवैयो आहे, असांजी त दुआ आहे त सभिनी सियासी जमातुनि सां इन क़िस्म जो रवैयो हुजे। असांखे हिन ते एतिराज़ बिल्कुलु बि कान्हे। सभिनी सां जेको आहे इन क़िस्म जो रवैयो हुजे, सख़्ती हुजे त सभिनी सां हुजे, नरमी हुजे त सभिनी सां हुजे। इन ॿिन्ही शयुनि खां हटी करे जेकॾहिं असांजी दिलि जी ॻाल्हि पुछो त आउं चवंदो आहियां मेरिट जेको आहे हुजे त उहो सभिनी जे लाइ बहितरु आहे। हिते बदकिस्मती सां पसंदि नापसंदि
मैनिपुलेशन्स, प्रेशर्स, पैसा, करप्शन, उन जी बुनियाद ते अदालती निज़ाम हली रहियो आहे। अदालती निज़ाम जॾहिं ईअं जंहिं बि दुनिया जे मुल्क में हलंदो आहे पोइ उहो मुल्क कॾहिं बि तरक़ी न करे सघंदा आहिनि। असांजी तनज़ुली जी जेकी सभ खां वॾी मां सम्झां थो त वजह आहे उहा इहा ई आहे त असांजे मुल्क में इंसाफ़ न आहे। असांजे मुल्क में कूड़ ॻाल्हाइण खे माण्हू फ़ख़्रु सम्झंदा आहिनि। असांजे मुल्क में करप्शन खे माण्हू पंहिंजो प्राउड फील कंदा आहिनि। असांजे मुल्क में मेरिट खे लताइण जेको आहे उहो उनखे सम्झंदा आहिनि त इहो असांजो हक़ु आहे। बेसिकली जेसि ताणी असां इन मल्टीपल शयुनि सभिनी खे गॾु खणी कान ॾिसंदासीं तेसि ताणी मुल्क तरक़ी कान करे सघंदो। वक़्ती तौर ते ही फ्लिक्चुएशन थी वई, डॉलर हीअं थी वियो, फलाणी हीअ शइ थी वई, असमंगलिंग रुकिजी वई, इहे हिन वक़्ती फ़ैसिला बि ऐं इन्हनि ते अमल दरामद बि वक़्ती नज़र ईंदो आहे। बेसिकली मुल्क तरक़ी कंदा आहिनि लॉन्ग टर्म पॉलिसीज़ सां। त तव्हां निज़ाम ठाहियो, तव्हां इंसाफ़ जो निज़ाम प्रॉपर कयो, तव्हां मेरिट जे साफ़ शफ़ाफ़ निज़ाम खे मुतारिफ़ करायो, तव्हां उन जे लाइ अहिड़ा कानून सभु मौजूदु आहिनि। मां इहो नथो चवंदा अञा हिन जे लाइ का नई कानून साज़ी कई वञे, सभु कानून मौजूदु आहिनि। जेके कानून मौजूदु आहिनि सिर्फ़ु उन्हनि ते जेकॾहिं अमल दरामद करण ई शुरू करे छॾनि त मां सम्झां थो पाकिस्तान जा अध खां वधीक मसइला हल थी वेंदा। बदकिस्मती सां जेके कानून आहिनि उन्हनि खे ताक़तवर पंहिंजे हिसाब सां इस्तेमालु कंदो आहे ऐं मज़लूम ग़रीब जो त उहो ई कोई वाली वारस न हूंदो आहे त उहो उनखे एतिरो जकड़िजी वेंदो आहे जो उन निज़ाम खां वरी पाण खे ॿाहिरि कढी कान सघंदो आहे। यानी ताक़तवर आहे त उहो उन ई कानून जो सहारो वठी करे उन मज़लूम खे चिथींदो, उन जे ख़िलाफ़ु एक्शन कराईंदो पंहिंजी ताक़त जे ज़ोर ते, पंहिंजे पैसे जे ज़ोर ते, या जेकॾहिं हुक्मरान आहे त हुकूमत जे ज़ोर ते। ऐं जेके बि इदारा मुतलका कानून नाफ़िज़ कंदड़ वारा हूंदा उहे वरी उन ताक़तवर जा ताबे थी वेंदा। जीअं तव्हांखे हींअर नवाज़ शरीफ़ वारे केस में वाज़े नज़र अची रहियो आहे त जेके बि इदारा आहिनि उहे उन्हनि जी जेको तासुर आहे, जेको उन्हनि जो ग्राउंड ते इक़दाम नज़र अची रहिया आहिनि, उहे इहे नज़र अची रहिया आहिनि त बाबा इहो ई अथव अॻिलो वज़ीर आज़म। ठीकु आहे, यानी कंसिडरिंग द सिचुएशन जेका हिन वक़्तु आसार नज़र अचनि था, जीअं न कंहिं बीमारी जा सिम्टम्स हूंदा आहिनि त माण्हू सुञाणे वेंदो आहे, डायग्नोस करे वेंदो आहे, शायदि तीअं ई हिन वक़्तु जेका सूरत हाल लॻी पई आहे नवाज़ शरीफ़ सां अॻूणा जेके वज़ीर आज़म आहिनि जुड़ियल, त पोइ उन्हनि खे मद्देनज़र रखी करे इहो ई एनालिस्ट चऊं या जेके बि हिन वक़्तु सियासतदान हुजनि ॿियनि सियासी सां पार्टी सां जुड़ियल त हू इहो अंदाज़ो लॻाए रहिया आहिनि। अच्छा, गॾोगॾु जमाली साहिबु इहो बि असांखे ॾिसण में अचे पियो त कुझु अहम सियासतदान जीअं त पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान ख़ुर्शीद शाह आहिनि, उन्हनि हथ ॿधी करे नवाज़ शरीफ़ साहिब खे अपील कई आहे त मुल्क बचायो कंहिंजे हथ में न अचो। पीपल्स पार्टी जेको आहे उहो हमेशह खां डेवलप थी चुको आहे, इहो रवैयो अख़्तियार कयो आहे अच्छा त सियासी जमातूं मिली करे मुल्क में जमहूरियत जे तसलसल खे बरक़रार रखनि। इन में त को शक न आहे न। इन ई पैदाइश में त जेतिरा लीडर अॼु ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा शहीद थिया आहिनि या जेतिरा कारकुन इन्हनि जा जेलनि में विया आहिनि, माण्हू खाधियूं आहिनि, ज़ाहिर आहे की ॿी पार्टी ते तियूं कान खाधियूं आहिनि न। इन्हनि जी लीडरशिप जी त इहा कोशिशि हूंदी आहे छो जो इन क़िस्म जी सिचुएशन में ज़ाहिर आहे जेके ॿियूं धुरियूं हूंदियूं आहिनि उहो पंहिंजो बेनिफिट वठणु चाहींदियूं। इन में त को शक जी गुंजाइश कान्हे। हाणे ॾाहप ॾिसबी आहे त सियासी क़यादत में केतिरी ॾाहप आहे, सम्झ आहे जो हू वाक़ई जमहूरी अंदाज़ में शयुनि खे खणी हले सघे। हाणे जेको जिते मां सम्झां थो फॉल्ट आहे, प्रॉब्लम आहे, प्रॉब्लम इहो आहे त पंजाब में नवाज़ शरीफ़ जी या नून लीग जी उहा पोज़ीशन न रही आहे जेकी माज़ी में हूंदी हुई। अच्छा, यानी जॾहिं पीपल्स पार्टी खे उतां वॉश आउट करायो वियो त नवाज़ शरीफ़ सगारी कुतनि खां मदद वरिती ऐं पीपल्स पार्टी जी लीडरशिप खे वाज़े पैगाम हूंदा हुआ त तव्हां पंजाब या ॿियनि सूबनि में कैंपेन न हलाईंदा, जंहिंजो ॿारहां इज़हार जेको आहे आसिफ ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो कंदा रहिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां हाणे PTI जे करे पंजाब में नून लीग खे बहरहाल हिकिड़ी टफ सिचुएशन ग्राउंड ते मौजूदु आहे जेकी इन खां अॻु में कॾहिं बि कान हुई। यानी कि जेकॾहिं 1986 खां या इन खां अॻु में खां असां ॾिसूं त नून लीग जॾहिं खां जनरल ज़ौलक जे दौर में ज़ाहिर ई क़ाइमु थी, उन दौर खां वठी हिन वक़्तु ताईं यानी 2018 खां जेकॾहिं असां अॻु में जी ॻाल्हि कयूं त नून लीग खे को टफ टाइम जेको आहे पंजाब में ॾियण वारी का पॉलिटिकल पार्टी न हुई। सिमिलरली जीअं सिंध में पीपल्स पार्टी खे टफ वक़्तु ॾियण लाइ का पार्टी मौजूदु ई कान्हे।
त अहिड़े तरीक़े सां जेको आहे नून लीग खे छो जो हमेशह उन ख़बर ई असां बसि त पंजाब मां खटी वेंदासीं, तूं थोरे मेजार्ड अची वेंदी त असांखे 3 सूबनि जी ज़रूरत ई न आहे। इन करे उहे 3 सूबनि ते एॾी तवजो बि कान ॾींदा ऐं रुॻो पंजाब जी डेवलपमेंट खे बि फोकस कंदा, पंजाब जे इशूज़ खे बि कंदा, बहरहाल पंजाब जे माण्हुनि खे फैसिलिटेट बि कंदा। बाक़ी 3 सूबनि में त उन्हनि जो 0% माण्हुनि में इंट्रस्ट बि कान हूंदो हुयो न। हिन दफ़े जेको आहे उन्हनि खे ग्राउंड ते टफ टाइम मिली रहियो आहे। हाणे उहे चाहिनि था त जेके ताक़तूं इमरान ख़ान खे सपोर्ट कंदी रहियूं उन ताक़तुनि जी सपोर्ट सां वरी जेको आहे असां वापसि पंहिंजी उन पोज़ीशन ते अचूं ऐं PTI जीअं पहिरियों न हूंदी हुई ऐं इहो इमरान ख़ान अकेलो हिकिड़ो सीट खणी ईंदो हुयो त हुननि जी हाणे साॻी पोज़ीशन थी वञे, छो जो हुननि जेकी पिली वरिती आहे त असां सां वॾा ज़ुल्म थिया, मुंहिंजी जेको आहे ज़ाल जी डेथ थी वई त मां जेको आहे क़बर में न लाहे सघियुसि, त मुंहिंजी वालदा जी डेथ थी वई त मां क़बर में न लाहे सघियुसि। मूंखे यादि आहे त जॾहिं मियां शरीफ़ जी डेथ थी हुई त पोइ किथे हुयो नवाज़ शरीफ़ गाइब, पोइ ॿुधाया न बाबा मां जलावतन आहियां ऐं पंहिंजे पीउ जी जेको आहे डेथ में नथो अची सघां। हिननि जी बदकिस्मती इहा आहे जो जॾहिं ही ख़ौफ़ में मुआइदा करे ऐं भॼी वेंदा आहिनि या जलावतन थी वेंदा आहिनि, उन खां पोइ वरी मज़लूमियत जो हिकिड़ो राग अलापाईंदा आहिनि। ज़्यादतियूं ज़ुल्म सियासतदाननि सां गुज़िरियल 50 साल खां त तक़रीबन मुस्तक़िल मुख़्तलिफ़ लीडरनि सां थींदा आया आहिनि। इन खां अॻु में बि ॾिसूं त क़ाइद अज़म जो तव्हां हाल ॾिसी छॾियो या लियाक़त अली ख़ान जो हाल तव्हां ॾिसी छॾियो, त जेकर असां इन खां बि अॻु में वञूं था। पर इहो आहे त हिते पाकिस्तान में जी ख़ूबसूरती इहा आहे त काई बि सियासी जमात जेकी अॼु दुश्मन तव्हांखे कंहिं ॿी धुर जी नज़र अची रही आहे, सुभाणे जेको आहे वरी उहा सियासी जमात उन्हनि जी चहिती थी वेंदी ऐं जेके अॼु चहीता हूंदा उहे दुश्मन थी वेंदा। इहो सिलसिलो पाकिस्तान में पियो हले थो, पर इन सां ई त असां डैमेज थिया आहियूं। इन ई सिलसिले जे करे त पाकिस्तान तरक़ी कान थो करे, इन ई सिलसिले खे त असांखे ठीकु करिणो आहे। इन ई सिलसिले में असां चवंदा आहियूं त भाउ पॉलिटिकल सिस्टम खे तव्हां मज़बूत कयो त जीअं सियासी निज़ाम बतदरी हलंदो रहे। हाणे सियासत में मुसीबत इहा आहे जेको हिननि सगारी धुरनि खे बि छो मौक़ो मिलंदो आहे, जेको असल बीमारी जी जड़ आहे, जिते प्रॉब्लम आहे उनखे जेसिताणी एड्रेस न कयो वेंदो तेसिताणी मसइलो हल नथो थी सघे। सियासत में जेको आहे करप्शन जी जेकी एंट्री आहे उहा बेदरेक थी चुकी आहे। सियासत में पहिरें ज़माने में हेठी लेवल ते त तमामु घटि हूंदी हुई, मथी लेवल ते तमामु घटि हूंदी। हाणे जेको आहे सियासत में को अहिड़ो सियासी लीडर कान्हे जंहिंजे बारे में असां चऊं त बाबा हाणे इन जी डिग्निटी या इन जो वक़ार या इन जी जेकी इज़त आहे ही उन में जेको आहे इन पैसे जो या करप्शन जो अमल दख़ल कान्हे। त जेके बि हिन वक़्तु मुल्क में सियासी जमातूं आहिनि, इहा बदकिस्मती आहे असांजी। इहो असांजे लाइ अफ़सोस जो मुक़ाम आहे त जेकॾहिं बिल फर्ज़ मूंखां को पुछे त बाबा 2 सियासी लीडर अहिड़ा ॿुधायो जिन जी क्रेडिबिलिटी जेको आहे बेदाग़ हुजे, त मूंखे शर्मिंदगी थींदी त पाकिस्तान में त अहिड़ो को आहे कान त जेको आहे मां आख़िर नालो कंहिंजो वठां। त इहा आहे बदकिस्मती, बदनसीबी असांजे मुल्क जी। त असां वटि चवण जे लाइ बि न आहे त बाबा ही फलाणो माण्हू आहे। छो जो जेकॾहिं ॾिसो तव्हां हिन पीपल्स पार्टी या नून लीग खे ज़ीस्त करण लाइ जॾहिं इमरान ख़ान जो हिकिड़ो क्रेडिबिलिटी ठाही वई त हुनजी क्रेडिबिलिटी इहा ई ठाही वई त इहो हिकिड़ो ईमानदार माण्हू आहे न। ऐं काफ़ी वॾो तबिको जेको आहे इहो सोचे रहियो हुन वक़्तु त बाबा ही वाक़ई जेको आहे ईमानदार माण्हू ईंदो त असांजी हिन सां उमेदूं जुड़िजी वयूं। बदकिस्मती सां उहो इन्हनि सभिनी खां वॾो चोर साबित थियो। हाणे इन में ज़ाहिर अलॻि अलॻि ओपिनियन आहे, असां त उहा ॻाल्हि कंदासीं जेकी ग्राउंड रियलिटी आहे। त ग्राउंड रियलिटी छा थी चए त तोशाखाना में तव्हां हिन जो माज़ी जूं तक़रीरूं खणो त हीउ इल्ज़ाम लॻाईंदो त फलाणे हे वरितो, फलाणे हे वरितो, हेतिरे % ते वठी। ठीकु आहे, त असां उन्हनि खे त ग़लति चवंदा हुआसीं न, पर तूं पाण आहे त तूं छा कयो? यानी तूं खाना काबा जी घड़ी बि जेको आहे, चलो तूं वरिती तोशाखाना में त भई पंहिंजे हथ में पाए हुनखे प्राउड फील करी हर वक़्तु खाना काबा खे ॾिसी। या त असां बि चऊं त यार हिन पंहिंजे लाइ वरिती त पंहिंजे इस्तेमाल में रखी न, पर तव्हां उहा वठी करे सेल करे छॾियो। बेसिकली तव्हांजी चीपनेस जी ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरा चीप आहियो। या त वरी जेको आहे तव्हां ॿिया अचो त हिन जा जेके प्रोजेक्ट हुया यानी की जिन ते ई फ़ख्रु कंदो हुयो, बिलियन ट्री प्रोजेक्ट किथे आहे? असां ग्राउंड ते ॾेखारनि त सही बिलियन जो मतिलबु सम्झ, हिनखे बिलियन जो मतिलबु बि ख़बर न आहे त बिलियन जो मतिलबु छा आहे। यानी पॉसिबिलिटी कान हुई त बिलियन्स ट्री लॻी सघनि, पर हिननि चयो बाबा पोइ ॾेखारियो। पोइ जॾहिं नैब इंक्वायरी शुरू कई या मालम जबा जी, त पोइ तव्हां छो जेको आहे हुन इंक्वायरी खे बंदि करायो? जेकॾहिं मेरिट थी हुई त थियणु ॾियो आहे।
पेशावर मेट्रो जी इंक्वायरी तव्हां छो बंदि कराई? दवाउनि जा रेट तव्हांजे दौर में 500% वधिया न, ऐं महांगाई जो उरूज जेको आहे तव्हांजे दौर में आयो न, महांगाई खां अलावा डॉलर जी फ्लक्चुएशन सॼी वधि खां वधि तव्हांजे दौर में आई न। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो त का अहिड़ी पार्टी हाणे कान बची आहे जंहिंखे असां इहो चई सघूं त बाबा हीअ जेकी पार्टी आहे ही में कुझु बहितर आहे, इनखे जेको आहे मौक़ो मिलणु घुरिजे। हाणे इन्हनि सभिनी खे मौक़ा मिली चुका आहिनि। मसइलो इहो आहे त इन्हनि खे अञा बि पाण खे पाण संभालणो पवंदो। जेसि ताईं पाण खे पाण कान संभालींदा ऐं पंहिंजे दरमियान जेके हिननि जे दरमियान कारी रिढियूं मौजूदु आहिनि, जेसि ताईं उन्हनि ब्लैक शीप जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं न कंदा या उन्हनि जो रस्तो न रोकींदा ऐं मेरिट ते पंहिंजी पार्टी मां ई मेरिट ते अहिड़ा भला माण्हू न खणी ईंदा जिन जी क्रेडिबिलिटी ते को दाग न लॻी सघे, जेको अचे न नियत सां त वाक़ई आउं पब्लिक जो वोट खणी अचां थो ऐं मूंखे पंहिंजे अवाम जी ख़िदमत करणी आहे, त तव्हां यकीन कयो ई मेरिट जो जेकॾहिं इन सिस्टम आंदो वञे त पाकिस्तान में वॾो टैलेंट आहे, पाकिस्तान में तमामु घणा मादनी ज़ख़ाइर आहिनि, पाकिस्तान वसीलनि सां मालामाल मुल्क आहे, पर छो जो गवर्नेंस न आहे, इहा वरी सोच बि न आहे। हिते जेको अचे थो उहो इहो सोचे थो त यार मां हींअर आयो आहियां 2-3 करोड़ रुपया इलेक्शन में ख़र्च करे आयो आहियां, त मूंखे डबल कीअं करिणो आहे, त जीअं हीअ जेके ख़र्च कया आहिनि इहे बि इन्वेस्ट कयां निकिरां, वरी अॻिली इलेक्शन जे लाइ बि तयारी कयां, वरी माण्हुनि खे कुझु राज़ी करण लाइ किथे जेको आहे भतई दावत थींदी त किथे जेको आहे कहिड़े क़िस्म जी दावत थींदी, त उहो बि इन्हनि खे मुंहुं ॾियणो आहे। त हिते बेसिकली इन सोच सां माण्हू अचंदासीं असांखे दिमाग़ सां। हा, त हू बिज़नेस करिणो आहे त तव्हां बिज़नेस वञी कयो न, बिज़नेस त सुठी ॻाल्हि आहे, वञी बिज़नेस कनि, पर सियासत में जेको आहे तव्हां उनखे हिकिड़ो बिज़नेस सर्कल बणाए छॾियो। जेके हक़ीक़त आहे न, तव्हां ॾिसो न अपेक्स कमेटी जी पोएं इजलास में आर्मी चीफ खां ग़लति ॻाल्हि त कान कई हुई, हुन त इहो क्लियर चयो त 2% या माण्हू जेके इहे मोटरसाइकिल ते सवार हूंदा हुआ हाणे इहे अरब खरबपति बणिजी विया आहिनि, त इन में को ग़लति ॻाल्हि त कान हुई। इन बारे में त असां पाण आई विटनेस बि आया आहियूं, सबूत बि ॾेई सघूं था न, त कहिड़ा अहिड़ा पॉलिटिकल लीडर्स हुया जेके बाइक्स ते हुया, अरब खरबपति बि आहिनि, अहिड़े तरीक़े सां काफ़ी आहिनि। मक़सदु हिकिड़ी डिघी फ़हरिस्त थी सघे थी न। वरी इहा करप्शन जेको आहे हर जॻह ते आहे, ईअं न आहे त मां चवां थो सिर्फ़ु पाकिस्तान में आहे, दुनिया जे ॿियनि मुल्कनि में न आहे, पर उते करप्शन जो हिकिड़ो लेवल आहे ऐं उते करप्शन में जेकॾहिं को पकड़िजी थो वञे त उन में ख़ौफ़ आहे, उन ख़बर आहे त उन मुल्क जो कानून जेको आहे केतिरो सख़्तु आहे, उनजी सज़ा छा थींदी, त उन डप में थिए ज़रूरु थी पर मिनिमाइज़ आहे, घटि आहे। असां वटि छो जो डपु ख़तमु थी वियो, हिकु त नैब जो जेको इहो कानून आयो त प्ली बार्गेनिंग, यानी जेको चोरी करे उहो 50% जेको आहे नैब जे अकाउंट में विझी छॾे त उहो बाक़ी जेको आहे साधू बणिजी वियो। त हाणे ॾिसो ईअं कानून कान ठहंदा आहिनि, त तव्हां पोइ हर माण्हू चवंदो यार मां वधि खां वधि चोरी कयां, बसि 25% जेको आहे नैब जे अकाउंट में जमा कराए छॾियां, अला ख़ैर सलाह, यानी 75% त मुंहिंजी चोरी जाइज़ थी वई। इहे त उनजे मुताबिक़ थी वियो न। सज़ा ऐं जज़ा जो अमल हुजणु घुरिजे, तव्हांखे अहिड़नि क़िस्म जे कल्पर्ट्स खे सज़ा ॾियणी पवंदी ऐं ख़ौफ़ क्रिएट करिणो पवंदो त बाबा जेकॾहिं तव्हां ॿीहर को अहिड़ो इन क़िस्म जो करे थो ऐं ॿियनि खे बि इहो पैगाम ईंदो त बाबा फलाणे खे हीअं इन क़िस्म जी केस में हीअं सज़ा आई आहे, असां उहो पंहिंजा हथ रोकींदा। हींअर असांजी ब्यूरोक्रेसी जेको आहे सॼी लेटी पई आहे पॉलिटिकल माण्हुनि जे अॻियां, यानी ब्यूरोक्रेसी जंहिंजो कमु आहे त मेरिट ते फाइल्स मूव थियनि या मेरिट ते कमु थियनि, उहो सभु जो सभु जेके आहिनि उहो पेरनि में लेटा पिया आहिनि सियासतदाननि जे, त हुकुम कयो असांखे करिणो न, हिकिड़ो नथो करे त ॿियो अल्टरनेट जे तौर ते मौजूदु आहे, फलाणो खे हटायो मूंखे ॾियो त मां जेको आहे तव्हां करे थो ॾियां। हाणे असांजो कॉन्सेप्ट ख़तमु थी वियो आहे, गुड गवर्नेंस जा मयारात तब्दील थी चुका आहिनि, गुड गवर्नेंस त रही कान्हे, उन में तबाही ऐं बर्बादी अची वई आहे। त जेसि ताईं इन्हनि सभिनी शयुनि खे गॾियल एड्रेस न कबो ऐं ख़ौफ़ क्रिएट कान कबो कंहिंमें दहशतगर्दनि में, चोरनि में, धाड़ेलनि में, करप्ट अनासिर में, जेसि ताईं इहो ख़ौफ़ क्रिएट न थींदो ऐं उन्हनि खे कानून जे कटेरे में आणे करे करारवा खे सज़ा न मिलंदी, तेसि ताईं निज़ाम ठीकु नथो थी सघे। छो जो पाकिस्तान जो सभ खां वॾो मसइलो इहो आहे त असांखे निज़ाम खे ठीकु करण लाइ इन क़िस्म जा सख़्तु उपाउ वठणा पवंदा, लॉन्ग टर्म पॉलिसीज़ जेके आहिनि उहे ठाहिणियूं पवंदियूं ऐं सिर्फ़ु पॉलिसीज़ ठाहे, छो त पॉलिसीज़ त असां वटि ऑलरेडी मौजूदु आहिनि, पर गॾो गॾु उन्हनि ते अमल दरामद इहो वॾे पैमाने ताईं जेको आहे क्रूशल किरदारु अदा करे थो। त वरी साहिबु हिकु ॿियो बि अहम मामिलो आहे, जीअं त काल्ह सुप्रीम कोर्ट पारां हिकु अहम फ़ैसिलो आयो त फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खे कलदम करार ॾिनो वियो। जीअं तव्हां सभिनी खे यादि आहे 9 मई जो वाक़ियो, जंहिंजे नतीजे में 102 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो हुयो जिन क़ौमी असासनि ते हमला कया हुया। उनखां बाद में वॾो अहम फ़ैसिलो काल्ह सुप्रीम कोर्ट जे पारां आयो। इन खां हिकु ॾींहुं अॻु कुझु ज़रियनि जे मुताबिक़ इहो ॼाणायो वञे थो त वफ़ाक़ी हुकूमत हिकु मिसलेनियस पिटिशन दाख़िल कई आहे
हिकिड़ो ॾींहुं अॻु में जेको आहे हुननि मुतफ़रिक़ दरख़्वास्त दाख़िल कई हुई, जंहिंमें उन्हनि इहो ॼाणायो त आम शहरनि जा फ़ौजी अदालतुनि में ट्रायल्स शुरू थी चुका आहिनि ऐं ट्रायल्स जवाबदारनि जे हक़नि जे तहफ़ुज़ जे लाइ आहिनि। त इन में सवाल जमाली साहब तव्हांजे आॾो इहो रखंदुसि त छा हुकूमत अपील जी तरफ़ वञे पई या इहो मामिलो अञा केतिरो जेको आहे डेवलपिंग थी सघे थो? अच्छा, हाणे मुंहिंजी इतला त इहा आहे त हुकूमत सोचे रही आहे त शायदि उहो अपील में न वञे। अच्छा, ॾिसो, इहा बि हिकिड़ी आइन ऐं कानून जी ॻाल्हि आहे त आइन पाकिस्तान इंतिहाई क्लियर आहे, जंहिंमें सिविलियन जो ट्रायल फ़ौजी अदालतों में नथो थी सघे। इहा असांजी बदकिस्मती रही आहे जो असां आइन सां छेड़छाड़ कंदा रहिया आहियूं, यानी सियासी हुकूमतुनि जे दौरान, ऐं उन में इन क़िस्म जूं तब्दीलियूं करे कॾहिं फ़ौजी अदालतूं क़ाइमु करायूं आहिनि, कॾहिं छा करायो, हर को पंहिंजे पंहिंजे इंट्रस्ट में। पर आइन जेको आहे इन मामले में इंतिहाई क्लियर आहे। हाणे मसइलो इहो त नवाज़ शरीफ़ जे 2 टेन्योर जी आऊं जेकॾहिं ॻाल्हि कयां, 3 टेन्योरनि में ईअं थियो आहे, पर 2 टेन्योरनि जी ख़ासि तौर ते आऊं ॻाल्हि कयां त उन में जेको आहे ज़ाहिर आहे 2014 में मुंहिंजे ख़्याल में इहा हिननि तरमीम कई हुई अदालतुनि वारी, फ़ौजी अदालतुनि जी। उन खां पोइ कई माण्हुनि खे उतां ज़ाहिर सज़ाऊं बि आयूं। वरी इमरान ख़ान अची उनखे इंडोस कयो। अच्छा, यानी बदकिस्मती इहा ई आहे त जेको ई सियासी जमात अचे थी उहा पाण पंहिंजे पेर ते कुहाड़ो हणण जे लाइ तयारु हूंदी आहे। यानी पाण पंहिंजे पेर ते ऐं पंहिंजे सॼे जमहूरी निज़ाम ते, ऐं इहो साबित कंदा आहिनि त असांजी एतिरी कैपेसिटी न आहे, लिहाज़ा असांखे ॿियनि ताक़तुनि जी जेका आहे मदद खपे। पोइ ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां कंहिंखां मदद वठंदा त उहो पंहिंजी मदद, तव्हांजी मदद बि कंदो, त उहो जेको हिसाब किताब हूंदो तव्हां सां उहो बि पूरो थींदो। इहो त हिकिड़ो कुदरती अमल आहे न। असां इहो मौक़ो ॾियूं छो था? असल जेको मसइलो आहे उहो हिते आहे त भई तव्हां कानून मौजूदु आहे, जेकॾहिं टेररिज़म थियो आहे त बाक़ी ATC जूं कोर्टूं तव्हां छा जे लाइ ठाहियूं आहिनि? जेकॾहिं करप्शन थी आहे त एंटी करप्शन जूं कोर्टूं छा जे लाइ आहिनि? हाणे हिते हिकु इदारे खे ज़ीस्त करण जे लाइ ॿियो इदारो ठाहे वेंदो आहे हरूभरू जो, यानी कि एंटी करप्शन जॾहिं चइनी सूबनि जी मौजूदु आहे त भई तव्हां उनखे स्ट्रेंथन कयो न, तव्हां उनखे इंडिपेंडेंट कयो न, या वरी तव्हां वरी नए बि हिकिड़ो ॿियो इदारो अची विहारे छॾियो जंहिंमें करप्शन जी भरमार हुजे। मसइलो इहो आहे त हिते जेको आहे, मां उहो ई चवां पियो त जेसिताईं गुड गवर्नेंस जी तरफ़ न वेंदा, वञिणो त अल्टीमेटली सियासी अॻुवाननि खे आहे न, जेके हुकूमत में अचनि था उन्हनि खे वञिणो आहे न अॻियां। त भई जॾहिं बि तव्हांखे हुकूमतूं मिलनि थियूं त पंहिंजा जेके इदारा आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे तव्हां बेस्ट कयो ऐं पोइ उन्हनि सां को छेड़छाड़ कंदो त आवाम जी रेजिस्टेंस पाण ई ईंदी न। पर तव्हांजे हर इदारे ते कंहिंखे बि एतबार जॾहिं न हूंदो आहे त पोइ ज़ाहिर आहे ॿियनि धुरनि खे माण्हू वेलकम कंदा आहिनि। हाणे तव्हां न हेल्थ जो निज़ाम ठाहे सघिया हो, न तव्हां एजुकेशन जो निज़ाम ठाहे सघिया हो, न पाणी जी फ्राइमी जो निज़ाम ठाहे सघिया हो, तव्हां कयो छा आहे? हाणे को हिकिड़ो अहिड़ो इदारो, मां जीअं चवंदो आहियां न त वरी बि जेकॾहिं पीपल्स पार्टी ते थींदो आहे त मां चवंदो आहियां त हिन जा कुझु मनसूबा आहिनि जिन खे ॻणाए सघिजे थो, या नवाज़ शरीफ़ जा बि कुझु मनसूबा पंजाब जी हद ताईं वॾा आहिनि, या हुन त पंजाब त ख़ैर नवाज़ शरीफ़ त वरी KP में बि ऐं CPEC में बि, ऐं ख़ासि तौर ते जेको वरी असांजे हिते ग्रीन बस, बहरहाल थोरो या घणो 90% पंजाब में त 10% उन ॿियनि सूबनि में बि कुझु न कुझु करे ॾेखारियो। पर हू जेकी टी पार्टी जेके असां सभ खां दयानतदार, ईमानदार ऐं हिकिड़ो वॾो दानिश्वर, यानी कहिड़ा अहिड़ा ख़िताबात ऐं लक़ब आहे जेके उनखे न ॾिना, जेको पाण खे उम्मत मुस्लिमा जो लीडर सम्झी रहियो, उन जा प्रकार बि तव्हांजे साम्हूं आहिनि। सुवाल इहो आहे न त असांजा माण्हू जेकॾहिं कंहिंमां होप लॻायूं था, कंहिंमें उमेदु रखूं था त बाबा हाणे चलो ठीकु आहे, हीअ पार्टी बि फ्लॉप थी वई, हीअ पार्टी बि फ्लॉप थी वई, हाणे टीं पार्टी अची वई, भला हिन ते एतबार त उहो उन खां वधीक जेको आहे असांखे डाइंग पोज़ीशन ते थो वठी वञे, उहो उन खां वधीक असांखे ज़मीन बोस करे रहियो आहे। हाणे छा कयूं जो मुल्क में जेको आहे बहितर सियासतदाननि जी नर्सरी जेको आहे ठहे ई कान थी, ख़राबु थी वई आहे। हाणे असल त मसइलो आहे उन नर्सरी खे बहितर करणु न, त जितां जी परवरिश थिए थी उन्हनि जी परवरिश में जेको आहे इहे शयूं अची वञनि त भई असांखे मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करणी आहे, असांखे पंहिंजा इदारा ठाहिणा आहिनि, असांखे मुल्क जे लाइ सोचणो आहे, पंहिंजे ज़ाती इंट्रस्ट जे करे। जीअं हिकिड़ी आहे कहावत त पंहिंजी ॿूटी जे करे तव्हां अॻिले जो ॿकरो ज़बह करे छॾींदा आहियो, हिते त तव्हां पंहिंजी ॿूटी लाइ पूरी पूरी हुकूमतुनि जा ख़ज़ाननि खे जेको आहे लुटे फुरे था वञो। हीउ मुआवरो बि तव्हांखे वधीक डेवलप थींदे नज़र न पियो अचे जीअं तव्हां चओ त हुकूमत अपील में? मूंखे बसि ॾिसो, इन में जेकॾहिं लार्जर बेंच बि ठहे थी न, जेकॾहिं हुकूमत वञे अपील में, त हाणे आख़िरी ऑप्शन त इहो ई बचो आहे न त लार्जर बेंच इन में ठाही वञे। सही। त लार्जर बेंच में बि ज़ाहिर आहे जेको आइन चए थो उन खां हटी करे त कोई बि जज फ़ैसिलो कोन कंदो न।
जेके तव्हां तरमीमूं कयूं हाणे ॾिसो न जेके हिन जेके मुस्तरद कयूं सिविलियन जा ट्रायल, ॾिसो फ़ौजी अदालतुनि जे क़याम जो मक़सदु इहो ई हो त उन में फ़ौज में जेके हाज़िर या रिटायर जेके ऑफिसर्स हूंदा उन्हनि जा ट्रायल्स थींदा। अच्छा, हिते जेको 9 मई जो स्पेसिफिक मसइलो आहे न, उहो थोरो डिफरेंट आहे, छो जो उहो इन खां अॻु में पाकिस्तान में थियो न आहे। जी 9 मई में छो जो फ़ौजी इंस्टॉलेशंस ते हमला थिया आहिनि, GHQ ते हमिलो थियो आहे, कोर कमांडर हाउस ते हमिलो थियो आहे, बानी पाकिस्तान जे घर ते यानी कि हमिलो थियो आहे, असांजे जेके शहीदनि जा मुजस्मा हुआ उन्हनि खे तोड़ियो वियो, फोड़ियो वियो, साड़ियो वियो, उछलायो वियो, बेहरुमती कई वई आहे। इन क़िस्म जा वाक़िया छो जो पाकिस्तान में कॾहिं पेश कान थिया हुआ, इन खां अॻु में माज़ी जी असांखे तारीख़ इहो नथी ॿुधाए। हाणे इहा हिकिड़ी नई शइ आहे हिन में त भई जेकॾहिं को सिविलियन्स अची इन फ़ौजी इंस्टॉलेशन्स खे जेको आहे अटैक करे थो, त आया उनजो केस जेको आहे सिविलियन अदालत में हले या फ़ौजी अदालत में हले। त फ़िलहाल त जेकी सुप्रीम कोर्ट जी जजमेंट आहे उहा इहा ई आहे त इहे बि केस जेके हाणे सिविलियन अदालत में हलंदा, यानी ATC में या जेकी बि आहे ऐं फ़ौजी अदालत में हलंदा, उन पाबंदी लॻाए छॾी आहे। हाणे हीउ सिर्फ़ु इहो हिकिड़ो अहिड़ो पॉइंट आहे जिते छो जो हिननि जो लॉ डिपार्टमेंट फेडरल गवर्नमेंट जो ऐं वज़ीर आज़म ऐं जेके ॿिया स्टेक होल्डर्स आहिनि इहे मशावरत कंदा, छो जो 15 ॾींहंनि जो टाइम आहे, अञा तफ़सीली फ़ैसिलो बि जेको आहे हिननि खे कान मिलियो आहे। तफ़सीली फ़ैसिलो बि अची वञे त उनखां पोइ यकीनन हिन ते वधीक ॻाल्हाए बि सघिबो त स्पेसिफिक पॉइंट ते जेकॾहिं हीअ वञणु चाहिनि त भई हीअ ठीकु आहे फ़ौजी अदालतूं फ़ौजी ऑफिसरनि जे लाइ आहिनि, पर जेकॾहिं फ़ौजी इंस्टॉलेशन्स ते हीअ अटैक्स थियनि था ऐं उन्हनि जी हुदूद में अची अटैक्स थियनि था त उनखे असां टेकअप करणु चाहियूं था। पोइ उहा परमिशन अदालत एक्सेप्ट करे थी या नथी करे, इहो ज़ाहिर आहे अॻिते हली ख़बर पवंदी। बहरहाल फ़िलहाल जेकी मुंहिंजी इतला इहा ई आहे त उन्हनि इहो सोचियो आहे त असां हिनखे चैलेंज न कंदासीं। बाक़ी फुल फ़ैसिलो अची वञे उनखां पोइ जेको आहे हिन ते मज़ीद तबादला ख़्याल थींदो, छो जो अञा टाइम आहे, हफ़्तो ॾह ॾींहं आहिनि, उन में यकीनन सॼी सिचुएशन साम्हूं यानी पहिरियों अपील जी ॻाल्हि हुई, पर जीअं तव्हां चयो त शायदि तव्हांखे नज़र न पियो अचे त अपील बि हुकूमत पारां उन जी तरफ़ वञो वञे। सो अॻिते वधूं था प्रोग्राम में, ॿियो बि तमामु घणियूं ख़बरूं जेके आहिनि असांखे शामिलु करणियूं आहिनि। जंहिंमहिल सभु PI जो आख़िर PIA जो छा मसइलो आहे, जो हुनजो फ्यूल ख़तमु थी थो वञे ऐं हिन वक़्तु ताईं 45 फ्लाइट्स जेके आहिनि उहे मुअत्तल लॻियूं पियूं आहिनि। हाणे ॾिसो न PIA जेको आहे क़ौमी एयरलाइन आहे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। PIA जेको आहे हिकिड़ी अहिड़ी ताक़त हुई पाकिस्तान जी जे दुनिया जे ॿियनि मुल्कनि जी एयरलाइंस ठाहियूं, दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे जेको आहे पंहिंजा पायलट्स ॾिना ऐं दुनिया जी टॉप एयरलाइन जेको आहे पाकिस्तानी पायलट्स खे प्रिफेयर कंदियूं हुयूं। PIA जो सभ खां वॾो निज़ाम यानी कि एयर जो जेको जहाज़नि जो हो उहो PIA ॾिनो, जेके वेझा मुल्क असांजा पाड़ेसरी या ॿाहिरि जा बि आहिनि, उन्हनि सभिनी खे जेको असां ट्रेंड कयो आहे। उन्हनि खे इहो ॿुधायोसीं त हीउ एयर ट्रैफिकिंग सिस्टम छा हूंदो आहे, उन्हनि खे इहो ॿुधायोसीं त हीअ जहाज़ जी उॾाम कीअं थींदी आहे, उन्हनि खे ॿुधायोसीं त एयरपोर्ट ठहंदा कीअं आहिनि, उन्हनि खे ॿुधायोसीं त हीअ जेके स्टाफ हूंदो आहे उनजो कंडक्ट कीअं हूंदो आहे। बदकिस्मती सां जंहिं कई एयरलाइंस ठाहियूं, चाहे उहो टर्किश एयरलाइन हुजे, एमिरेट्स एयरलाइन हुजे, कतर हुजे, इन क़िस्म जूं ॿियूं बि आहिनि। हाणे ऐं ॿियो जेके असांजा रूट्स आहे उहो दुनिया में सभ खां वधीक रूट्स जेके आहिनि उहे असांजी हिन PIA वटि हुया। सभ खां वधीक जेके प्रॉपर्टियूं हुयूं दुनिया में उहे असांजी PIA जूं पंहिंजियूं हुयूं। सभ खां वधीक जेको असांजो रेवेन्यू जनरेशन थींदो उहो PIA मां थींदो। बदकिस्मती सां जीअं ॿियनि इदारनि खे असां तबाह बर्बादु कयो आहे, जीअं पाकिस्तान स्टील मिल, KPT, पोर्ट कासिम या बिजली जो वापडा जो निज़ाम, अहिड़े तरीक़े सां असां PIA खे बि तबाह बर्बादु, रेलवे जो निज़ाम असां PIA खे बि तबाह बर्बादु करे छॾियो आहे। हाणे असां नहश ते पहुता आहियूं त 800 अरब खां वधीक जेके आहिनि उहे बक़ाया जात आहिनि PIA ते, लाइबिलिटी जेके असां चइजे उहे आहिनि। ऐं हर महीने जेको आहे अरबें रुपए जो असांखे हिन में सब्सिडाइज़ करणी थी पए, जंहिंसां ज़ाहिर आहे मुल्की ख़ज़ाने ते हिकिड़ो वॾो बोझ आहे। मां उहो ज़ाती तौर ते निचकारी जे हक़ में न आहियां, पर जेकी कंडीशन आहे उन खां हाणे को ॿियो रस्तो न आहे जंहिंसां जेको आहे उहा ॻाल्हि कजे। पर हाणे जंहिं कंडीशन में PIA बीठी आहे, छो जो न तव्हां वटि जहाज़ हलाइण जी लाइ मां सम्झां थो त उहा मैन पावर जेकी इंट्रस्ट सां गॾु PIA खे हलाईंदी हुई स्टाफ, उहो बि तव्हां वटि अवेलेबल कान्हे। कंहिं ज़माने में तव्हां ॾिठो हूंदो त PIA जूं एरोस्टेस जे लाइ जेको आहे माण्हू जेको आहे मिनतूं कंदा हुआ या लाइनूं लॻल हूंदियूं त असांखे हिन में जॉब थी वञे। पायलट्स जेके आहिनि उहे असांजा पॉपुलर हूंदा, इंजीनियर्स असांजा जेके आहिनि पॉपुलर हूंदा। बदकिस्मती सां PTI जी हुकूमत में असांजे हिकिड़े वज़ीर जेको आहे इहो बयानु ॾेई छॾियो त असांजे
पायलट्स जूं डिग्रियूं ज़ाली आहिनि। हाणे तव्हां ॾिसो दुनिया जे इहो वॾो फ्रांस अहम में, जर्मनी में, अलाए इशू कहिड़े रहियो कहिड़े हुयो। दुनिया जे मुल्कनि में असांजा पायलट हुआ, उन सभिनी वीचारनि जूं नौकरियूं हली वियूं, जेके एतिरा मंझिल पायलट हुआ जिन सवें फ्लाइटूं हलायूं, ऐं उन्हनि जे बारे में हिननि इन क़िस्म जी लूज़ टॉक करे जेको आहे पंहिंजे सॼे, मां चवंदो न सॼे निज़ाम खे हिननि तबाह कयो आहे। अहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त PIA इन कंडीशन में न आहे जो हुकूमत उनखे, छो जो हुकूमत त ज़ाहिर इकोनॉमी तौर ते एतिरी मज़बूत ई कान्हे, फाइनेंशियल पोजीशन ई असांजी एतिरी कान्हे जो असां PIA खे एॾो सहारो ॾेई सघूं। त सवाइ प्राइवेटाइज़ करण जे हिन वक़्तु मुंहिंजी पंहिंजी बि नज़र में को ॿियो ऑप्शन कान्हे त एटलीस्ट PIA ज़िंदा त रहे। PIA में सुठा जहाज़ त ईंदा जेकॾहिं प्राइवेट माण्हू, पर उन जा टर्म्स ऑफ रेफरेंस हिननि खे क़ौम सां शेयर करणु घुरिजनि। हिन जो बि हाल वरी ईअं ई के इलेक्ट्रिक वांगुरु न थी वञे त हुननि बि वॾा वॾा वाइदा कया त असां हेतिरी इन्वेस्टमेंट कंदासीं, बिजली खे ईअं सस्तो कंदासीं त फलाणो कंदासीं, हुननि जे एग्रीमेंट में ॾाढी शयूं लिखियल आहिनि। पर जेको आहे जेकॾहिं कनि बि त रिस्ट्रिक्शन्स अहिड़ियूं हुजनि त भई तव्हांजे पंहिंजी क़ौम खे त फ़ाइदो थिए, पंहिंजे अवाम खे त फ़ाइदो थिए। ऐं PIA जेको वाक़ई PIA हूंदी दुनिया में जेको आहे जेको राज कंदी हुई, उन में घटि में घटि का बहितरी त अची सघे। हींअर त नाले जो ई बेड़ो गर्क करे छॾियो आहे हिननि दुनिया में, यानी कि असांखे डिग्रेड सिचुएशन्स बि ॾिसी रहिया आहिनि। हाणे जेको आहे जंहिं ते दुनिया प्राउड कंदी हुई, हाणे उनखे चवंदा PIA न छॾियो, PIA खे छॾियो, यानी आम माण्हू जी बि थी वई आहे PIA खे छॾ के प्राइवेट। हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु तव्हां दुरुस्त पॉइंट आउट कयो। ऐं निजकारी त पंहिंजी जॻह ते स्टैंड कई थी नाज़रीन, पर जेकॾहिं इदारनि खे न वधीक केपेबल ठाहियो वञे त उहो बहितर थी सघे थो, बहितर ऑप्शन थी सघे थो। पर जीअं जमाली साहब चयो त वरी PIA जो बि हाल जेको आहे उहो के इलेक्ट्रिक वांगुरु थी वञे। सो बहरहाल इजाज़त ॾींदा, मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते। अल्लाह।